दादू में वावडा मुलाज़िमनि पारां निजकारी ख़िलाफ़ रैली। दादू प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुलाज़िमनि मुतालबा न मञण जी सूरत में बिजली बंदि करण जो चिता ॾेई छॾियो। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। पाकिस्तान वावडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्क्स यूनियन जे सॾ ते दादू में बि पूरे मुल्क में निजकारी मुलाज़िमनि जी खोट। मुलाज़िमनि खे ड्यूटी दौरान हिफ़ाज़त न मिलण। दादू प्रेस क्लब आॾो एहतिजाज। अॻवाननि आफ़ताब अहमद पंवर, अल्ताफ़ हुसैन पल, मोहम्मद अली मल्हा, इमामदीन मल्हा, सैयद आसिफ शाह मंसूर चन्ना, रफ़ीक चारण, ज़ुल्फ़कार पंवर, राणो कोरी जो शाहिद सुमरो ऐं ॿियनि हथनि में लाल परचनि ऐं बैनर खणी आफ़िसुनि जी तालाबंदी करे रैली जी सूरत में दादू प्रेस क्लब पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन दाहियो त हुकूमत IMF जे चवण ते मुनाफ़े बख़्श कंपनियूं खपाइण चाहे थी, जेको अमल मुल्क सां दुश्मनी आहे। मुलाज़िमीन वधीक चयो त मुल्क जी बिजली कंपनियुनि में 80,000 जायूं ख़ाली पयल आहिनि, जिन ते नवनि मुलाज़िमनि जी भर्ती न पई कई वञे। अॻवाननि मुताबिक़ त बिजली कंपनियुनि जी निजकारी ऐं ठेकेदारी ख़तम करे मुलाज़िमनि जी खोट पूरी कई वञे। ॿी सूरत में समूरे मुल्क जी बिजली बंदि कई वेंदी।